यखे पहिरीं लाइन मूंखे अंदाज़ो लॻी वेंदो त हे शेर मां जेको हिते खोलियो आहे हिते खोलण जहिड़ो आहे या वरी पहिरें शेर में अंदाज़ो लॻी वेंदो जे ज़िंदा अलीअ खे करे रब साईं उमर जा मुखालिफ अली साईं कुहंदो सुभान अल्लाह घट आया ता लगे तो हाणे आया सुभान अल्लाह पूरी कयो तक ते वदंदुम ओ जिंदा अली खे करे रब साईं उमर जा मुखालिफ अली साईं कुहंदो जे जिंदा अली खे करे रब साईं उमर जा मुखालिफ हाय टेंपो में पढ़नो जनांद बला लठ होजे बला थोड़ी होजे त सोणी छिलली न होजे कंडा होजे डाढ़िया सुभान अल्लाह ओ जे जिंदा अली खे करे रब साईं उमर जा मुखालिफ अली साईं कुहंदो जे जिंदा अली खे जे जिंदा अली खे करे रब साईं उमर जा मुखालिफ अली साईं कुहंदो न के छड़ी दो सभिन खे टगी दो ओ न के छड़ी दो सभिन खे टगी दो न के छड़ी दो सभिन खे टगी दो उमर जा मुखालिफ करे ढेर रख दो जे जिंदा अली खे करे रब साईं उमर जा मुखालिफ अली साईं कुहंदो उमर जा मुखालिफ अली साईं कुहंदो जे जिंदा अली खे करे रब साईं उमर जा मुखालिफ दिले ते पहुंचाए इन टेंपो ते पहुंचाए हाणे बुधाए भला हेडा जेका बैकअप आहे डिले थोड़ी घट करे हेडा इन पोयां वारी मेन वारी में वधाए जा न रिपीट थोड़ी घट करे बिनी जा इन ऑप्शन गदन जा न मतलब वेजे त अलग हुंदा न रिपीट हेडा हुंदी डिले मेन हेडा हुंदी बस भैया मशीन दिया हां रिपीट थोड़ी घट करे ठीक है डिले थोड़ी घट करे डिले टेंपो में आयो तो मां बुधायो ओ जे जिंदा अली खे करे रब साईं उमर जा मुखालिफ अली साईं कुहंदो उमर जा मुखालिफ अली साईं कुहंदो पंहिंजे पिरीअ जो ॻाल्हियूं करे हा मुरादे नबी खे सारा हे चरे हा पंहिंजे पिरीअ जो ॻाल्हियूं करे हा मुरादे नबी खे सारा हे चरे हा चवे हा उमर खे ॾिनो सनो आहे चवे हा उमर खे ॾिनो सनो आहे ॾई उम्मे कुलसूम आहियां मठरंदो जे जिंदा अली खे करे रब साईं उमर जा मुखालिफ अली साईं कुहंदो फतक बकर कान खाधी चवे हा सहाबा जे दुश्मन ते तांगी मले हा ओ फतक बकर कान खाधी चवे हा सहाबा जे दुश्मन ते तांगी मले हा दरवाजो हजरत
उमर हो के रायो। यार गाल सोचण दी अकीदे में हजरत अली शेर खुदा भी आए, मुश्किल कुशा भी आए, हाजत रवा भी आए, अल्लाह जो शेर भी आए, बहादुर भी आए। सोने अली जे हूंदे अबू बकर सोने अली जी घरवारी जो हक खसे थी सके तो सोने अली जे हूंदे सोनो उमर अम्मा फातिमा ते दरवाजो किराए। वो तो हुनन जे अकीदे में हजरत अली साईं बुज़दिल हुयो न साईं। अबू बकर जी खिलाफत में भी हक न वठी सकियो, सोने उमर जी खिलाफत में भी हक न वठी सकियो, सोने उस्मान जी खिलाफत में भी हक न वठी सकियो। भला पांजी जन खिलाफत आई तदा ॾिनई। गाल समझ में अचे थी साईं। अबू बकर साईं सुई ताई नथो छड़े, महबूब जे दीन ताई लुटाए तो उन्हन के खजन जे इन बटे खजूरन जी केड़ी जरूरत साईं। सुई सके तो महबूब जे दामन में सब कुछ घोर करे तो महबूब जे दीन ताई लुटाए तो इल्जाम मणे तो पर अकुल भी कोन दस। गाल के समझो फतक अबू बकर पान खाधी चवे हा सहाबा जे दुश्मन ते दांगी मले हा दरवाजो हजरत उमर हो के रायो चवे हा दुआ गलत रंग नी दो न दरवाजो हजरत उमर हो के रायो चवे हा दुआ गलत रंग नी दो। तबर भरी भाग बंदुहा कराए बिलाली रुगो बाग इहा चवाए। मक्के ऐं मदीने में जेके हले थी, मक्के ऐं मदीने में जेका हले थी, जो मिंबर नबियता आवाज ईंदो जे जिंदा अली के करे रब साईं उमर जा मुखालिफ अली साईं को दो। चवे हाथ असली ही कुरान आहे सहाबा किराम मटायो तना है न महदी खणी गार में ईल क्यों न महदी खणी गार में ईल क्यों न महदी खणी गार में ईल क्यों मुखालिफ अकूड़ा किस्सा प्यो खड़ी दो जे जिंदा अली के करे रब साईं उमर जा मुखालिफ अली साईं को दो। वो ईरान जा पूरे छड़े हा नजवी नकवी कोहे जिन किताबन में अम्मा आयशा ते बहुतान आया गलत लिखी, अबू बकर सिद्दीक ते गलत लिखी, महबूब जे अज़वाज ते गलत लिखी। सुन वाली हुजे आ छड़े ना हो ईरान जा पूरे छड़े हा नजवी नकवी कोहे हा न गुस्ताख के बिजियरो छड़े हा कुही पूछवे हा होयो कही पकदो जे जिंदा अली के करे रब साईं उमर जा मुखालिफ अली साईं को दो। अली जे अचे हा यही थिए हा हकीकत दुनिया ही अखिन शान से हा गुलामो कादिर उलरो नौकर तो बड़ जी वते हा हुक्म जी तामील कर दो जे जिंदा अली के
करे रब साईं उमर जा मुखालिफ साईं को दो